जी एन 237 में चूंड अमल जारी है, जेका नंढी चूंड है उन हवाले से हिन वक्त वोटरनि जो तादाद हिते वधी रहियो आहे। हिन वक्त असीं मौजूद आहियूं पोलिंग स्टेशन गुलशन उमेर में। ऐं हिकिड़ी 90 साला जेको आहे सो पीरसन असांजी हिकिड़ी अमड़ आहे, वोटर आहे, उहा हलण खां बि लाचार आहे। असीं हुन सां ॻाल्हाईंदासीं त हिन जेका सूरत हाल में जिते हू हलण फिरण खां बि लाचार आहे, उनजे बावजूद हू वोट ॾियण आहे। अमा तव्हां हिते हलण फिरण खां बि लाचार आहे? लाचार आया हिते वोट ॾियण लाइ। हमारी मजदूर है, असीं वोट ॾियण आया आहियूं। असांजो वोट ज़ाया मचे। कंहिंखे वोट ॾींदा? पीपल पार्टी। असीं भले जॾा हूंदासीं असीं वोट ॾींदासीं। छा नालो आहे मुंहिंजो? जी नदी में सुमर छुटोगढ़ 133 में असां इहे वोटर जेके बि हिन मुंहिंजा माज़ूर आहिनि उनखे खणी थो अचां ताईं मां पीपल्स पार्टी वोट कास्ट करण लाइ। हिन जो जज़्बो दिलि में बाबा किथां ॾींदा वोट, चए बाबा असीं पीपल्स पार्टी तीर खे वोट हणंदासीं इंशाअल्लाह। असांजी हर तावन ते असां बीठो आवाज़ बीठो, हर मदद असांखे करे थो वञे। ही अवां वोटर्स जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त हिननि जो जज़्बो आहे त असां वोट ॾियूं पिया। ही पंहिंजे उम्मीदवार खे खटाइण लाइ हिननि जो जेको जोश ऐं जज़्बो आहे उहो ॾिसण वटि आहे। असांजी 90 साल जेका उमिरि रसीदा जेका ही वोटर्स आहे उहा हिते पंहिंजो वोट कास्ट करण आई आहे। ऐं इन NA 237 में हिन वक़्तु वोटर्स जो तादादु वधी रहियो आहे।